بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. जीअं त दोस्तनि ख़बर आहे त हीउ बरनामो जेको असांजो आहे त तअम्मुलात क़ुरानिया 58 नंबर हिसो 58 हिसो आहे ऐं इहो अॼोको जेको तअम्मुलात असांजो जीअं अलाह ताला असांखे हुकुम करे थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह ताला चए थो छा हिन क़ुर खे छो नथा पढ़ी ऐं सम्झनि दिलि सां पढ़नि जा हिननि जे दिलनि ते ताला लॻल आहिनि। ऐं ॿी जॻह ते अल्लाह ताला इहो सूरत मुहम्मद में थो चए ऐं ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन वलो कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। चए थो हिन क़ुर खे छो नथा सम्झनि जे ही ॿिए के पासे ॿिए के मख़लूक जे हथ जो हुजे हा त हिन में वॾो फ़र्क़ु हुजे हा। पर हीउ क़ुर अल्लाह ताला जो आहे, अल्लाह जे तरफ़ां असांखे आयो आहे। असांखे हिन में पढ़णो खपे ऐं तदब्बुर खपे। उलमा चवनि था त जेको हर रोज़ हिकिड़ो सिपारो नथो पढ़े त उहो क़ुर जो हाजिर आहे, यानी हिजरत करे वियो, क़ुर खे छॾे वियो। सो इंसान खे कोशिशि करे त हर रोज़ हिकिड़ो सिपारो कम से कम हिकिड़ो सिपारो पढ़े, छो जो दिलि में रहंदो अलाह जो कलाम। त हीअ असां त ॾिसो त के क़ुर खे खोलियूं था त 5-6 मिंट बसि वरी था भॼूं कमकार में पंहिंजे में। तो असांखे इहो हिकिड़ो वॾो यानी अफ़सोस थिए थो दिलि ते। पर अॼु जेको आयत असीं अॼु पढ़ूं था 6 नंबर आयत सूरत अर्राअद में, सूरत अर्राअद में 6 आयत। इन वटि थोरो असीं बीहूं था, छो जो हिन में ॾिसो अलाह साईं चए थो वइन रब्बक लदू मग़फ़िरतन लिन्नास अला ज़ुल्मिहिम। अलाह साईं ॾिसो केॾो रहम थो करे इंसाननि ते, असां ते, मुस्लमाननि ते, ऐं मुस्लमान केॾो ज़ालिम आहिनि। अलाह साईं चए थो वइन रब्बक लदू मग़फ़िरतन लिन्नास अला ज़ुल्मिहिम। अलाह ताला वरी बि हिननि खे मग़फ़िरत थो फ़रमाए, वरी बि हिननि खे माफ़ु करे थो, वरी बि हिननि खे ॾिए थो। छो केॾो ज़ुल्म था कनि इंसान, शिरक था कनि, बिदअतूं था कनि, इबादत नथा कनि, जंहिं शइ में अलाह साईं हुकुम कयो उहा नथा कनि, पर वरी बि अलाह साईं रहम करे थो हिननि ते। अला ज़ुल्मिहिम, ज़ुल्म जे हेठां लफ़्ज़ जेको अलाह साईं चए थो मां हिननि खे केॾो मग़फ़िरत थो कयां, ऐं हीअ केॾो ज़ुल्म था कनि इंसान। जंहिंखे पैदा कयो अथमि माउ जे पेट खां वठी हिननि खे खाइणु पीअणु, नंढा आहिनि हिफ़ाज़त कयोमानि, वॾा थिया रोज़ी ॾिनीमानि, वरी अहल औलाद घर ॾिनोमानि, इज़त ॾिनीमानि, सभु शइ ॾिनीमानि, त वरी बि इबादत नथा मुंहिंजी कनि। जंहिं शइ जे लाइ मूं हिननि खे पैदा कयो आहे वरी बि उहे नथा उन ते नथा अचनि। हिते हिकिड़ो ताबिई जलील हो, उहो मुतर्रिफ़ बिन अब्दुल्लाह शख़ीर, इंशाअल्लाह इन तर्जुमो आणींदासीं, तमामु वॾो ज़ाहिद आबिद। उहो चए थो लौ यअलमु अन्नास क़द्र रहमतिल्लाह व अफ़्वह, जे न माण्हुनि खे ख़बर पए त अलाह साईं केॾो गफ़ूर रहीम आहे, लतजावज़त अऊज़ु बिल्लाहि मिनश रजीम, लौ यअलमु अन्नास क़द्र रहमतिल्लाह व अफ़्वह वतजावज़ अल्लाह व मग़फ़िरतहु लक़र्रत अयूनहुम। माण्हुनि खे जे न ख़बर पए त अलाह साईं केॾो गफ़ूर रहीम आहे, अलाह साईं मग़फ़िरत करण वारो आहे, अलाह साईं मोहबत करण वारो आहे, माण्हुनि ॾे वेझो थिए थो नेमतुनि सां, पर असीं उन अलाह खां भॼूं था परे। छो न फ़रमान हिकिड़ी शइ, ॿियो त शैतान असां खां अलाह खां परे थो करे। सो इंसान ईअं न हुअणु खपे, ज़ुल्म था कयूं। अलाह साईं असांखे ॾिसो पंहिंजे रहमत सां असांखे राति जो जंहिं न चाहे त निंड न कयूं त असांखे निंड न ईंदी, जंहिं न अलाह साईं चाहे त असां मानी न खाई सघूं त न खाई सघंदासीं, जंहिं न अलाह साईं चाहे त असांखे औलाद न थिए त अलाह साईं औलाद असांखे महरूम करे छॾे त केॾो न परेशान थींदासीं, जंहिं न अलाह साईं चाहे त असांजी रोज़ी कटे छॾे त पिनंदासीं असीं, पर पिनण जे लाइ बि केरु असांखे न लेखींदो जे अलाह साईं असां ते नाराज़ थिए। पर अलाह साईं ॾिसो गफ़ूर रहीम आहे, तॾहिं चए थो वइन रब्बक लदू मग़फ़िरह, अलाह साईं गफ़ूर रहीम आहे, मग़फ़िरत करण वारो आहे, लिन्नास अला ज़ुल्मिहिम, केतिरो बि ज़ुल्म कनि था इंसान, पर वरी बि अलाह साईं हुन ॾे वेझो थो थिए नेमतुनि सां। इंसाननि जा गुनाह मथे अलाह ॾे वञनि बि था ऐं अलाह जी रहमत मथां लहे बि थी। अॼुकल्ह इहो इंसानु रुॻो सोचे त केरु तोसां चङाई करे थो त हुन जो केतिरो तूं थोरो सम्झंदे। केरु तोखे ₹2 ॾिए, 10,000 या 20,000 या लख ॾिए फ़ी सबीलिल्लाह तोखे ॾिए, ईअं चओ त भाई तूं पंहिंजे वञे अहल औलाद खे खाराए, त उन माण्हू खे कीअं ॾिसंदे, कहिड़ी नज़र सां हुनखे ॾिसंदे। सॼी ज़िंदगी लाइ चवंदे यार हल तुंहिंजा थोरा मां नथो लाहे सघां, छा जेके न अलाह साईं असांखे अखियूं ॾिनियूं आहिनि उन जा थोरा लाहे सघंदासीं, जंहिं न अलाह साईं असांखे कन ॾिना आहिनि असां उन थोरा लाहे सघंदासीं। छा के अंधा कोन्हनि, के ॿोड़ा कोन्हनि,
जे हिन तोखे पेर ॾिना आहिनि त उन जो तूं कहिड़ो थोरो लाहे सघंदे? छा ॿिया मंडा कोन्हनि माण्हू? हा, के माण्हू खे हथ कोन आहिनि, धड़ आहिनि, त उहो ईअं कोन थो थी सघे उन जो तूं थोरो लाहे सघंदे? जंहिं तोखे अलाह साईं अकुलु ॾिनो आहे, ज़ुबान ॾिनी आहे, खाई पी सघी थो, के माण्हू खाई नथा सघनि, बीमार आहिनि, खटुनि ते पिया आहिनि पिया, उन्हनि जो उन जो थोरो तूं लाहे सघंदे? त इहो सभु शइ नेमतूं जेके आहिनि अलाह जूं, कॾहिं बि वइन तउद्दू निअमत अल्लाहि ला तुहसूहा, अलाह ताला चए थो जे तव्हां मुंहिंजूं नेमतूं ॻणियो त तव्हां ॻणे न सघंदो। जेके नेमतूं मां तव्हांखे ॾियां थो त उहे नेमतूं ॻणियो रुॻो बसि, त केतिरियूं नेमतूं आहिनि, उथणु वेहणु खाइणु पीअणु, माइट मिट, मुल्क, अमन अमान, पाणी, खाधो, सभु शइ असां फ्रूट खाऊं था, सभु शइ करे था सघूं, इहे नेमतूं असीं ॻणे सघूं था, उन जा थोरो लाहे सघंदासीं अलाह जा जेके एतिरियूं असां ते नेमत अलाह से चए थो वइन तउद्दू निअमत अल्लाह, जेके नेमतूं हुन में तव्हां ॻणे बि कोन सघंदव। इहो जे इंसानु वेही ॻणे अलाह जूं नेमतूं त उहे न ॻणे सघंदो। छा इन्हनि जो तूं शुकुरु करे सघंदे? न करे सघंदे। अलाह साईं जे थोरा इंसानु नथो लाहे सघे, हीउ मरंदे मरी वेंदो जे केतिरो बि तूं शुकुरु करी न लाहे सघंदे। अलाह साईं सूरत नहल में चए थो वमा बिकुम मिन निअमतिन फमिन अल्लाह, जेके बि तव्हां वटि नेमतूं आहिनि, इहा सिहत, इहा आफ़ियत, इहा अहल औलाद, जेकी शइ नेमत सम्झी थो, जीअं छांव ते वेही थो, जेको तूं थधो साह खणी थो, या जेको इहो तूं खाई पी थो, इहे सभु जेके नेमतूं अलाह साईं चए थो वमा बिकुम, जेके तव्हांखे नेमतूं आहिनि मुंहिंजे तरफ़ां आहिनि, फमिन अल्लाह सुम्म इज़ा मस्सकुम दुर्र फइलैहि तजअरून, वरी बि तव्हांखे का तकलीफ़ थिए थी वरी बि अलाह ॾे भॼो था, अलाह खे सतायो था, अलाह खे घुरो था, इहो ई अलाह जेको चए थो मुंहिंजी इबादत कयो। पर हिते असांखे आयत जेकी असां वटि आहे अॼु जंहिंजी तअम्मुल कयूं था, वइन रब्बक लदू मग़फ़िरत लिन्नास अला ज़ुल्मिहिम, केतिरो इंसान ज़ुल्म था कनि, केतिरो इंसान ज़ालिम आहिनि। ज़ुल्म जे हेठां आहे वधि में वधि ज़ुल्म जेको आहे इंसान जेको शिरक करे थो। ॾिसो अलाह पैदा तोखे कयो आहे, तोखे खाराए पीआरे थो, सभु शइ ॾिए थो, सिहत आफ़ियत अहल औलाद सुकून घर गाॾी, तोखे सभु शइ ॾिनी अथसि, पर तूं वरी वञी मुर्शिदनि वटि थो पई, क़बरुनि ते थो वञी पई, दरगाहुनि ते थो वञी पई, छा थो चई त हिननि जे करे मूंखे मिलियो आहे, छा इन्हनि खे कंहिं ॾिनो? इहो इंसानु सोचे, तूं दीन कोन्हे पढ़ियल, तोखे दलील कोन खे सम्झ में अचे, तो इहो सोचे हीउ मुर्शिद तुंहिंजा, हीउ पीर जेको अञा अलाह वारो आहे, इन खे कंहिं ॾिनो? इन खे कंहिं माउ जे पेट मां कंहिं कढियो? या हीउ माउ जे पेट में वली हो? न, इहो बि इंसानु हो, मख़लूक आहे, हीउ खाईंदो हो पीअंदो हो, त अलाह हिन जे मथां नेमत कई जो हिन इबादत कई अलाह जी ख़ुलूस सां, त इहो दर्जो हुन खटियो। तूं नथो खटे सघीं अहिड़ो दर्जो खटे सघंदे, पर अलाह ताला चए थो इंसानु वरी बि ज़ुल्म थो करे, ऐं वधि में वधि इंसानु जेको ज़ुल्म आहे, इंसानु जेको करे थो शिरक आहे। शिरक में छा आहे? हर शइ अलाह खां सवाइ इंसानु कंहिं में आसिरो रखे, कंहिं में उमेदु रखे, या उन ॾे वञे उन खे सताए अलाह खां सवाइ, इहो शिरक आहे। शिरक इहो ऐं अलाह ताला क़ुर में फ़रमाए थो त जेको शिरक आहे वॾो ज़ुल्म आहे। इहो सूरत लुक़मान में चए थो, लुक़मान चए थो पंहिंजे पुट खे वइज़ क़ाल लुक़मान लिब्निही वहुव यइज़ुहु या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। ॾिसो न, जेको ज़ुल्म हिते इंसानु करे थो, अलाह साईं क़ुर में फ़रमाए थो, लुक़मान पंहिंजे पुट खे चए पियो त शिरक या पुट मुंहिंजा अलाह सां न कजांइ, छो जो इहो हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे। ॼण वारो हिकिड़ो हुजे, शुक्राणो ॿिए खे थिए, ढक हिकिड़ो करे ॿुधाए वरी माण्हू ॿिए खे, या शिकायत ॿिए ॾे करे, इहो हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे। इंसानु जेको शिरक अलाह सां करे थो, या बिदअतूं करे थो, या पंहिंजे पाण सां ज़ुल्म थो करे, अलाह जी इबादत नथो करे, इहो बि हिकिड़ो ज़ुल्म आहे इंसान जे लाइ। वरी बि ॾिसो अलाह साईं मग़फ़िरत फ़रमाए थो, अलाह साईं वरी बि छा थो चए, इन रब्बक लदू मग़फ़िरतिन अला नास अला ज़ुल्मिहिम, खणी केॾो बि ज़ुल्म कनि था, वरी बि अलाह साईं गफ़ूर रहीम आहे। अलाह साईं चए थो त मूंॾे मोटो, अलाह चए थो मूंखे सतायो, मां तव्हांजो ख़ालिक मालिक हा, मां तव्हांखे ॼाण थो, तव्हां ते ढकु रखियो वेठो आहे, जंहिं न त असांखे उघाड़ो करे त असांखे केरु सलाम न करे। सो इंसानु कोशिशि करे त सदाईं अलाह जी इबादत करे, ऐं अलाह खे शुक्रगुज़ार हुजे, राति ॾींहुं अलाह जो शुकुरु करे। हिते हिकिड़ो किसो यादि थो अचे, मारकतल यरमूक, वॾी जंग ही मुस्लमान ऐं काफ़िरनि जी, त उते हिकिड़ो अबू जहम इब्न हुदैफ़ा अल अदवी, हिकिड़ो साहबी, उहो चए पियो त मां जंग खां पोइ ॾिठुमि त असांजा दोस्त, असांजा साहबी जेके घणा जंग ते मरी विया, या के धकिया कया आहिनि, त पाणी खयमि, चए मुंहिंजो सोटु हिकिड़ो मूंखे ॾिसण में कोन पियो अचे जंग खां पोइ, त पाणी खणी आई, हुननि माण्हू जेके
धकियल आहे उन्हनि में ॻोल्हियां पियो उन्हनि खे फंतलक़्तु इलैहि अबहथ अन माई शन्नत मिन मां हिकिड़ो पाणी हुजे मूंसां थोरो ऐं वञा पियो पंहिंजे सोट खे ॾिसण त जेके जंग में धकियल आहिनि मथां उन्हनि में हुजे मथां जहिड़ो हुजे त उनखे पाणी पियारियां चए थो पोइ परे खां ॾिठोमांसि त हीउ मुंहिंजो सोट धकियो पियो आहे तरारुनि सां धक ॾाढा लॻा अथसि ऐं उनजे मुंहं खे उघियुम मिटी लॻियल हुअसि त उनखे चयुमि त उसक़ीक मां तोखे पाणी पियारियां त हुन चयो हा मूंखे पाणी पियार त हुनखे जंहिं वेझे विसियो त पासे खां ॿियो आवाज़ु ॿुधईं ॿिए हिकिड़ो आवाज़ु ॿियो बि हिकिड़ो साहिबु धकियल हुजे त उनजो आवाज़ु ॿुधईं त हिन चयोसि साहिबु हिन जो जेको सोट हो उन चयोसि हिन ॾे वञ जंहिंजे मुंहिंजे भरिसां पहिरियां उन ॾे वञ उनखे पाणी उनखे शायदि वधीक तकलीफ़ आहे त चयो उन ॾे वियुसि त हू जेके हिशाम इब्न अल आस अख़ो अम्र इब्न अल आस इहो बि साहिबु वॾो हुजे धकियल हुजे सफ़ा हिशाम फ़ाइदा हुआ हिशाम इब्न अल आस इब्न अम्र इब्न अल आस नबी जो मामे जो जेको पुटु मामो जेको हुजे उन जो पुटु हुजेसि त चए थो उनखे वञी चयुमि त तोखे पाणी पियारां त उन चयुसि त हा वरी उन ॾे जंहिंमहिल वेझो वियो त ॿिए जो आवाज़ु ॿुधईं भरिसां उन जो आवाज़ु ॿुधईं त वञी उहो बि उनखे बि धक लॻल आहे तरार सां त हिशाम हुनखे चयो त उनखे वञी अॻ में पाणी पियार पोइ जे बचियो त मूंखे ॾिजां त हीउ चए थो त जहम हुज़ैफ़ा चए थो त उन ॾे जंहिंमहिल विस पहुतोसांसि त उनजो साहु निकिरी उहो मरी वियो त वरी मोटी अचे हिशाम ॾे मोटी आयुसि त ॾिठुमि त हिशाम बि हिन दुनिया में कोन्हे वियो हलियो वरी मां पंहिंजे सोट ॾे आयुसि त उनखे भला पाणी पीआरियां ॾिठुमि त उहो बि मरी वियो हीउ किताब ज़ुहद मुबारक में आहे त हिन पाणी चयो या अल्लाह हथ मथे करे चई या अल्लाह हिननि खे जन्नत मां पाणी पियार अहिड़ा हुआ साहिबी केॾा बि फट हुजनि धकियल हुजनि जिहाद ते पर ॾिसो ॿियनि खे ॿिया चवंदा त ॿियनि खे तकलीफ़ न अचे असांखे अचे मौत जे टाइम में बि चवनि पिया ॿिए खे पाणी पियार असां पोइ ॾिसो न अॼुकल्ह असां छा था चऊं नफ़्सा नफ़्सी था चऊं उन टाइम में हू ॾिसो छा हूंदा जंगनि में धक लॻंदा आहिनि फट हूंदा आहिनि मौत ते हूंदा त बि चवंदा अॻ में ॿिए खे पाणी पियार ॾिसो त हिन दुआ घुरी चई या अल्लाह हिननि खे जन्नत मां पाणी पियार बाक़ी दुनिया मां त टई विया हलिया ॾिसो उहे साहिबनि जा अमल ॾिसो ऐं असांजा अमल ॾिसो ऐं असांखे उन्हनि मां सिखणो पवंदो त इहे अदब इहे इख़लाक़ इहे असीं सिखूं इहे पंहिंजी जानियूं ॾेई आहे त असीं मुस्लमान ॼमूं इहे पंहिंजी जानियूं ॾेई आहे त असां कलमे वारा हिते पैदा थियूं हाणे असीं इहा निमाज़ जेकी पढ़ूं था जेकी असांजे दीन मां इहा वञी शइ बची आहे उहा बि नथा करे सघूं ऐं उहे ॾिसो पंहिंजो खून ॾिनुनि पंहिंजी जानियूं ॾिनुनि पंहिंजा हथ कटिजी वियनि टंगूं कटिजी वियनि मुंडियूं कटिजी वियनि असांजे लाइ तूं मां मुस्लमान थी ॼमूं हीअ दुनिया में ऐं कलमो मथे बुलंद थिए ऐं ॾिसो असां दीन खां केतिरो परे थी विया आहियूं अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए हिदायत ॾिए हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद